पंहिंजावे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीढ़ी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु वॾी धमाकेदार अपडेट आई आहे जेका तव्हां सां मां शेयर कंदुसि ऐं रियासत ड्रामे जी ख़बर तव्हांखे ॿुधाईंदुसि हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं इंतज़ारु थी सघे त असांजे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों तव्हां ॾिठो त रुंडो बेटंगो फासी चुको आहे। रुंडे खे फसाइण जे लाइ चाकर ख़ान गेम खेॾियो जेका भले साईं खे विच में आणण जी हुन ॻाल्हि कई। जाबर परेशान आहे त मूंखे थोरो बि वारो मिले त पंहिंजे भाउ ताईं पुॼां ऐं उन खां पुछां। हुन सिकू परेशान आहे त मूंखे ख़बर पवे त असली कातिल केरु आहे ऐं जाबर इन इंतज़ार में आहे त मां पंहिंजे भाउ खां कहाणी पुछी पोइ नओं फ़ैसिलो वठां। ऐं होॾां सिकू इन इंतज़ार में आहे जीअं कातिल ज़ाहिर थींदो त मां बदिल जी बाहि में उन खे दुफ़ कंदुसि। ऐं चाकर ख़ान खे ख़बर आहे सभु मुनाफ़िक़ आहिनि, हीअ सचाई न कंदा मूंसां। इन जे करे हुन भले साईं खे विच में आणण जी कोशिशि कई आहे जंहिंमें रुंडो ऐं रुंडे जे पुटनि जे लाइ मुसीबत बणिजी वई आहे। रही ॻाल्हि रियासत ड्रामे जी, रियासत ड्रामो दोस्तों जी ॿिए स्पेल जी शूटिंग हली रही आहे। रियासत ड्रामो वॾो डिले थी चुको आहे। सिलो सिलो जी शूटिंग हली रही आहे। जेसीं ताईं ॿियो स्पेल मुकमल न थींदो तेसीं ताईं ड्रामो न ईंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे। अल्लाह हाफ़िज़।